जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर भरिसां यूसी जंडो मशाक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण जे हुकुमनि ते मलेरिया, लक्ष्मीनिया ऐं किरोना खां बचाव लाइ स्प्रे मुहिम जो आगाज़ कयो वियो। रिपोर्ट मूजिबि यूसी जंडो मशाक जे एडमिनिस्ट्रेटर साजिद अली रुड पारां सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण जे हुकुमनि ते अमल कंदे यूसी जंडो मशाक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जंडो मशाइख हाजी तबीब वसाण, आलम खान शेख, अली नवाज़ वसाण, मोहम्मद छुटल कलोड़ो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में मच्छर मार स्प्रे करायो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे एडमिनिस्ट्रेटर साजिद अली रुड चयो त अवाम जी ख़िदमत करणु असांजो फ़र्ज़ में शामिल आहे। अवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु हाज़िर आहियां। हुन चयो त मच्छर मार मुहिम कोटड़ी तालुके जे 13 यूनियन काउंसिल में 1 हफ़्ते ताईं जारी रहंदी। हुन चयो त हिन मुहिम जी निगरानी मां पाण ऐं डिस्ट्रिक्ट मलेरिया सुप्रीडेंट मक़बूल हुसैन हकिड़ो करे रहियो आहे। हुन चयो त यूसी जंडो मशाइख जे अवाम जा जाइज़ मसइला हल कया वेंदा। अवाम लाइ मुंहिंजी ऑफ़िस जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि।